बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 22 दर्जे टे मां, जंहिंजो उनवान आहे वताए फ़क़ीर जूं ॻाल्हियूं। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ कप माना किनारो, लफ़्ज़ सूर माना तकलीफ़, लफ़्ज़ पोशाक माना लिबास, लफ़्ज़ रोब माना दबदबो, लफ़्ज़ दरवेश माना पोहतल बुज़ुर्ग, लफ़्ज़ सियाणप माना ॾाहप। पोइ लफ़्ज़ आहे नुक़्ता माना पॉइंट या ॻाल्हियूं, लफ़्ज़ हैरत माना ताजुब, लफ़्ज़ समायल माना मौजूद, लफ़्ज़ छंडण माना लोॾण, लफ़्ज़ माॻेह माना सफ़ा। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, वताए फ़क़ीर जी पहिरीं ॻाल्हि छा बाबति आहे? जवाब, वताए फ़क़ीर जी पहिरीं ॻाल्हि ख़ुददारी बाबति आहे त फ़क़ीर खे माण्हुनि चयो त तव्हां जे पाड़े में हमराह भत जी देॻ खणी पए विया। तंहिं ते वताए ख़ुददारी वारे अंदाज़ में चयो त तंहिं में मुंहिंजो छा? वरी फ़क़ीर खे माण्हुनि चयो त उहो भत समूरे जो समूरो तुंहिंजी माउ खे पए ॾिनाऊं। उन ते फ़क़ीर चयो त तंहिं में तव्हांजो छा? नंबर ॿियो सवाल, वताए फ़क़ीर जी ॿीअ ॻाल्हि जो कहिड़ो मतिलबु आहे? जवाब, वताए फ़क़ीर जी ॿीअ ॻाल्हि जो ही मतिलबु आहे त जेकॾहिं केरु पंहिंजी ख़राब आदत खे छॾण लाइ तयारु नाहे त मां उन जे जवाब में पंहिंजे सुठे किरदार ऐं सुठी आदत खे छो छॾियां? नंबर टियों सवाल, असांखे वताए फ़क़ीर जी ॾिनल टीं ॻाल्हि मां कहिड़ी नसीहत मिले थी? जवाब, असांखे वताए फ़क़ीर जी टीं ॻाल्हि मां ही नसीहत मिले थी त असांखे मुआशिरे में ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे बि इज़त ऐं एहतराम जी निगाह सां ॾिसणु घुरिजे। ख़ासि तौर ते आम दावतनि में ग़रीब माण्हुनि ऐं अमीर माण्हुनि जी तबक़ाती फ़र्क़ खे रवा न रखिजे, बल्कि सभिनी सां हिक जहिड़ो सलूक करणु घुरिजे। अमीरी ग़रीबी अल्लाह ताला जे तरफ़ां हूंदी आहे, पर घटि में घटि उन्हनि ग़रीब माण्हुनि जी इज़त ऐं एहतराम करणु असांजे हथ में हूंदो आहे। तंहिं करे असांखे सभिनी सां सुहिणो ऐं हिक जहिड़ो सलूक करणु घुरिजे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना पढ़ो ऐं जुमलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं मानाऊं पढ़ंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। पहिरियों लफ़्ज़ आहे कप माना किनारो या कंधी या
कपर। जी दोस्तों हाणे जुमिलो लिखंदासीं। वतायो फ़क़ीर दरियाव जे कप सां वञी रहियो हो। पोइ लफ़्ज़ आहे सूर, माना तकलीफ़ या दर्द या ॾुख। जुमिलो लिखंदासीं। विछूअ जी ॾंग पाइण जे करे वताए खे ॾाढो सूर थियो। पोइ लफ़्ज़ आहे पोशाक, माना लिबास या पहिरण या कपिड़ा। जुमिलो लिखंदासीं। शादीअ में घणनि माण्हुनि खे ऊची पोशाक पातल हुई। पोइ लफ़्ज़ आहे रोब, माना दबदबो या दहशत। जुमिलो लिखंदासीं। वतायो फ़क़ीर मसवाड़ ते कपिड़ा वठी ॾाढे रोब सां शादीअ में शरीक थियो। जीम, वताए फ़क़ीर जी का ॿी ॻाल्हि अव्हांखे यादि हुजे त उनखे अव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु करियो। जवाब। हिक भेरे वतायो फ़क़ीर पंहिंजी माउ सां गॾु सफ़र ते निकितो। रस्ते में खेनि बुख लॻी। माणस चयो त वताया किथां टांडो या बाहि खणी अचु त काठियूं ॿारे उन ते मानी पचायां। फ़क़ीर वियो टांडो ॻोल्हण, पर खेसि किथे बि टांडो न मिलियो। वापसि अची माउ खे चयाईं त अमड़े टांडो ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियसि, पर टांडो न मिलियो। माणस कावड़ कंदे चयो त भला वञी जहन्नम मां टांडो खणी अचु। तंहिं ते वताए फ़क़ीर ठह पह जवाब ॾिनसि त अमड़े लॻे थो त तूं तमामु सादिड़ी औरत आहीं। जहन्नम में बाहि किथे आहे? हर को माण्हू दुनिया मां पंहिंजी पंहिंजी बाहि खणी वेंदो आहे। दाल। हेठि ॾिनल परोलियन खे पढ़ो, सम्झो ऐं यादि करियो। जी दोस्तों हाणे परोलियूं आहिनि, इन्हनि खे पढ़ंदासीं। नंबर पहिरियों, पाण अंधी पर ॿियनि खे वाट ॾेखारे। जवाब। लठ। नंबर ॿियो, ॾींहं जो सुतो राति जो जाॻियो। जवाब। ॾीओ। नंबर टियों, पाण नंढड़ी पर पुछ वण खां बि वॾो। जवाब। सुई धाॻो। ॿारो, अव्हांखे के ॿियूं परोलियूं यादि आहिनि त ॿुधायो। जी दोस्तों हाणे परोलियूं लिखंदासीं। नंबर पहिरियों, ॻुझारत ॻुझड़ी जंहिंखे कन न पुछड़ी। जवाब। ॾेॾर। नंबर ॿियो, हेतिरो हेतिरो पाण जंहिंखे 100 लठियुनि जो साण। जवाब। माचीस। नंबर टियों, अछो कुबो अलाह साईंअ जो जंहिंखे दर न दरवाज़ो। जवाब। आनू या बेदो। नंबर चोथों, पर अथसि पर पोपट बि नाहे, उभ में उॾरे पर पखी बि नाहे, भला ॿुधायो छा आहे? जवाब। जहाज़।